साईं तू रहम कजा हिकिड़ो खाबो। ख़ैर त आहे पुट, छा ॻाल्हि आहे? मामा साईं सतरपुर मथां आसमान मां खिवणियूं किरंदे ॾिठियूं आहिनि। अमर को उग्रो ख्वाब ॾिठो हुई। हाँ मामा साईं, मूं ॾिठो आहे त मुंहिंजे मथां सौरठ पंहिंजो रत वहाए छॾियो आहे। रब ख़ैर कंदो थी, तूं दिलगीर न थी। न मामा साईं, मूंखे हिन वक़्तु ई सतरपुर पहुचणो आहे। राति जी अवेली वक़्त में बाबा जेकॾहिं वञिणो ई आहे त महेंद्र ई हालार खे गॾु वठी वञो। मामा साईं ख़तरनि सां खेॾी सिंधु जवान थी आहे। अञा ताईं मां अहिड़ो पुटु ई न आहे ॼणो जेको सिंधु जे साम्हूं थिए। तव्हां जल्दी ड्राइवर खे उथारियो, मां अचां थी। ठीकु आहे बाबा, मां ड्राइवर खे उथारियां थो, तव्हां अचो। मां अचां थी सोरठ भेण। चङो मामा साईं, दुआ कजो सभु ख़ैरु हुजे। अल्लाह कंदो ख़ैर सां वापसि ईंदो। हिकु ॻाल्हि मामा साईं, कंहिंखे बि ख़बर न पए, मां जल्द वापसि ईंदसि। ठीकु आहे बाबा। महेंद्रा अदा हालार पहिरियां ये ज़िंदगी में कॾहिं न थियो। रत जे रिश्तनि खां वधीक रूहनि जा ॻांढापा थींदा आहिनि, जंहिंजे नज़राने में साह जूं सरीरूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। पर मासाद, हिन वक़्तु इहा कहिड़ी परेशानी हुई जो तव्हां असांखे ॿुधाइण खां सवाइ हिन बेगा वक़्तु निकिरी पिया आहियो? राति जे बेरहम वक़्तु मूंखे सौरठ खां अलॻि कयो आहे। कातिलनि सुम्हण न ॾिनो, वञा पई उन ॾे। इहो हक़ीक़त जो न्यापो नथो थी सघे। नई तक़दीर जूं लकीरूं इहो लिखी सघनि थियूं। तव्हां को ख्वाब ॾिठो हूंदो। हा मारोट, हिकु भयानक ख्वाब हो जंहिं अखियुनि जे पलकनि जी निंड हराम करे छॾी। चओ त असां तव्हां सां गॾु हलूं। न, तव्हां मोटी वञो ऐं परेशान बि न थिजो, मां जल्दी मोटी ईंदसि। ठीकु आहे साइण, जीअं तव्हांजो हुकुम। पांजी धीअ के घर में सती करे विया या सदस उन जो हक बशकराए छॾ। तू घबराए न, इन जो सॼो बंदोबस्त असां कंदासीं। अदा शेर अली, सौरठ किथे आहे? उहा त आराम में आहे। साइण भला कुछ थियो आहे छा? ज़ोराबाद जे कंहिं भी घर में कंहिं भी पंहिंजी औलाद के नाहे पढ़ायो। छो त उन्हनि खे ख़बर आहे त उन्हनि जो औलाद पढ़ी लिखी डिग्री वठी असांजे साम्हूं थी सघे थो। ऐं तूं अज़ीज़ थी करे साहिबा खे चोरी वञी पढ़ायो असांखे ॾेखारण जे लाइ।
छो थियो ईअं? अॼु तो रिवाज टोड़ी आहे, सुभाणे ॿियो को टोड़ींदो, ऐं पोइ हर माण्हू असां सां सीनो साईंदो। कुंदर खान, दुनिया जे कंहिं बि कुंड में इहे नाहे त पंहिंजे बचनि खे न पढ़ायो वञे। अहिड़ी पाबंदी न मूं ॿुधी न मूं ॾिठी। जेकॾहिं मूं नियाणी खे पढ़ायो त कहिड़ो ऐब कयो? आहे ऐब। असांजे ख़ानदान, असांजी रीतुनि रस्मुनि जे ख़िलाफ़ ऐब आहे। जंहिंजो तोखे अज़ालो करणो पवंदो अमीर बख्श। ॿी सूरत में तूं सम्झी आई ॼाणी थो, असां सभु कुझु करे सघूं था। दुनिया करे त उन्हनि ते मयार नाहे। तव्हां त मुंहिंजा पंहिंजा आहियो, तव्हां त मुंहिंजी पीढ़ में आहियो, ॾाॾंग आहियो मुंहिंजी। तव्हां त ईअं न कयो। त पोइ अॼु खां पंहिंजी धीअ खे घर में सती करे विया, या संदसि उनजो हक़ बशकराए छॾ। तूं घबराए न, हिन जो सॼो बंदोबस्तु असां कंदासीं। इहो ज़ुल्म आहे, धारनि खूनी रस्मनि जो रवाजु आहे, जंहिंमें मुंहिंजी नियाणीअ खे साड़ियो पियो वञे। अमीर बख्श, इहो मुंहिंजो हुकुम आहे। ॿी सूरत में विच ॻोठ में साहिबा खे टंगियल ॾिसंदे। हाणे तूं वञी सघीं थो? साइण सिंधु, वो भी अध रात जो। भाउ शेर, अलाह ख़ैर करे। वाकई सर्वेच साइण कॾहिं बि आधी रात जो पंधु नाहे कयो। साइण, तव्हां हिन वक़्तु हिते ख़ैर त आहे न? हा साइण, हिन महिल ख़ैर में पंधु कयो अथव। अदा शेर अली, सौरठ किथे आहे? उहा त आराम में आहे। साइण, भला कुझु थियो आहे छा? अदा सत्तरपुर में का कारी आंधारी त न आई आहे? साइण, सत्तरपुर जी पीढ़ी एतिरी भुती न आहे जो आंधारी में हली वञे। पर साइण ॿुधायो त सही, आख़िर थियो छा आहे? अदा सर्विच मां सौरठ सां मिलण थी चाहियां, जल्दी। साइण, तव्हां अंदरि वञो, थी सघे थो साइण जाॻंदी हुजे। साइण, तव्हां वञो, असां हिते ई आहियूं। लॻे थो त कुझु थियो आहे शेर अली। साइण परेशान आहे, लॻे थो त कुझु शमशीराबाद में थियो आहे। भाउ शेर, अलाह ख़ैर कंदो, सुबुह जो ख़बर पवंदी। साइण अॻ में त कॾहिं हिन टाइम ते आई न आहे। सर्वेच सबबु ज़रूरु आहे, न त साइण जो पंधु सवलो कोन्हे। जेकॾहिं कुझु थिए हा न त साइण सिंधु ख़ुदि छेण जी दिलि रखे थी। ख़ैर, अलाह ख़ैर कंदो। सिंधु,
तूं हिन वक़्तु ऐं तुंहिंजी अखियुनि में लुड़क कारी राति जा सांत थियल पहर मूंखां मुंहिंजी भेण मुंहिंजी सर्दी अलॻि करणु ऐं सिंधु निंड करे कंहिं मूंखे तोखां अलॻि कयो आहे। उन्हनि पहरनि में सूरज जूं शाखूं हर तरफ़ खां निकिरी पवंदियूं त पोइ ॿुधाए मुंहिंजे भाकुर मां छो हली वई आहीं? तो ईअं बि न सोचियो त मां अकेली थी वेंदसि कंहिं वीराने में वणिजी आ। छा थियो आहे सिंधु? तूं बयान त कर। तुंहिंजो रत मुंहिंजे चेहरे ते दलील थो ॾे त तूं मूंखां विछोड़ो करण वारी आहीं। पर सौरड़ जेकॾहिं हीअं थियो न त सिंधु मरी वेंदी। छा थियो आहे सिंधु? तूं बयान त कर। जंग जे मंज़र में तूं शहादत माणी आहे। अल्हम्दुलिल्लाह, उहे त मां भागन वारी आहियां। तोखे शहादत जूं वाधायूं हुजनि, पर हिन ख़्वाब जी ताबीर मूंखे हिन महिल घुरिजे। हिन ई वक़्तु मां तोखे ताबीर कढाए थी ॾियां। दाई मां खेर आई अम्मा? तूं हिन वक़्तु पुट? हा दाई अम्मा। दाई अम्मा, अदा सर्वेज खे चओ त मौलवी रहीम बख्श खे सॾे अचे। हाज़ुर साईं, मां हींअर वञी चवांसि थी। तूं परेशान न थी। ज़िंदगी में अहिड़ो को तूफ़ान न अचे जंहिंमें सिंधु मातर जूं रवायतूं ऐं रस्मूं टुटी वञनि। रब न कंदो जेसि ताईं जीअरियूं आहियूं सिंध जे बुज़ुर्गनि जूं रवायतूं क़ाइमु रखंदियूंसीं। हुकुम कयो अथनि त साहिबा खे सती करे छॾ ऐं हक़ बख़्शराए छॾ। मां कोटनि में बंदि थियल वॾे घराणे जी मज़लूम औरत न आहियां जंहिंजो ज़बरदस्ती हक़ बख़्शरायो वञे। साइण सिंधु, तव्हांजे ख़्वाब जे ताबीर में इहो ज़ाहिर थियो आहे अव्हां ॿिन्ही शर्तुनि जे विच में हिकु अहिड़ो इनक़िलाब थो अचे जंहिंमें नफ़रतुनि जो वाव ऐं विछोड़ो थियण वारो आहे। बाबा बाबा छा चयो चाचा कुंदर खान वारनि? चयाऊं त पंहिंजी ग़रीब धीउ खे जंजीरनि में जकड़े छॾ। मूं सम्झो न बाबा, असां वटि कहिड़ा ॾिया था ॿरनि? तोखे जो तालीम जो ॻह पारायो आहे, जेको इल्म जी रोशनीअ सां तुंहिंजे ॻीचीअ में ॿरे थो, उहो हुननि खे नागवार पियो थो गुज़रे। आख़िर छा चयाऊं बाबा? चवनि था न्याणीअ खे पढ़ाए तो ॾोहो कयो आहे, सुभाणे ऑफिसर थी असांजे साम्हूं ॻाल्हाए सघे थी। पोइ हुकुम कयो अथनि त साहिबा खे सती करे छॾ ऐं हक़ बख़्शराए छॾ। मां कोटनि में बंदि थियल वॾे घराणे जी मज़लूम औरत न आहियां जंहिंजो ज़बरदस्ती हक़ बख़्शरायो वञे। इहो हुकुम कयो अथनि धी, न त तुंहिंजे वजूद ते नाग वेढ़िया वेंदा, जंहिंखां तुंहिंजो ही ग़रीब पीउ आज़ादु न कराए सघंदो। तूं सही थो चईं बाबा। ॿाहिराड़ीअ जी मज़लूम ग़रीब न्याणी हट तां दर्द ख़रीद करण वेंदी आहे। दुकानदार चवंदो आहे त अमड़ दर्द
ऐं बेवसी ख़तम थी वई आहे। बाक़ी कुझु लुड़क आहिनि झोली जल त ॾियां, छो त उहो वखर मुख़्त जो आहे धी। पोइ उहा न्याणी बुक झलींदी आहे ऐं उहो बुक लुड़कनि सां भरिजी वेंदो आहे। दुकानदार खे चवंदी आहे, बाबा इहे वखर किथां मिलंदा? जवाब ॾींदे उहो बि रोई चवंदो आहे त धी इहे वखर जाहिल रत जे रिश्तनि खां ई मिलंदा आहिनि। बस कर धीअड़ी, बस कर। मां सॼी रात मथां तुंहिंजी कुक ये ज़मीन साड़े छॾी ऐं सुबुह जे पाख महिल वणनि जा पन छणी किरी न पवनि। उन्हनि में पखियुनि जा वाहिरा बि आहिनि जीजर। हाणे मां हलां थो। मौलवी साहब, तव्हां ख़्वाब जी ताबीर त न ॿुधाई? साण सिंधू, मुंहिंजी ज़ुबान में एतिरी ताक़त न आहे जो मां हक़ीक़त बयानु करे सघां। छा थो ॾिसे किताब मौलवी साहब? साण सितारनि जी जंग में मुश्तरी अवां जो साथ नथी ॾे। मौलवी साहब, वाज़े करे ॿुधायो ऐं ताबीर खे बदिलाइजो न। जेको कुझु बि आहे खोले करे ॿुधायो बाबा। साण सिंधू, तव्हांजे ख़्वाब जे ताबीर में इहो ज़ाहिर थियो आहे अवां ॿिन्ही शर्तुनि जे विच में हिकु अहिड़ो इनक़िलाब थो अचे जंहिंमें नफ़रतुनि जो वाव ऐं विछोड़ो थियण वारो आहे। मौलवी साहब, साण इहो ई सच आहे। त पोइ तूं बि ॿुधी छॾ मौलवी। सतरपुर में जेको तुंहिंजो घर ॾियल आहे, सुभाणे तां हिजरत करे वञ। इन में मुंहिंजो ॾोह न आहे साण। अबजद जो हिसाबु आहे, मां नथो चवां। भले ज़िंदगी में ॿ पाछोला हुजनि, सोरठ ऐं सिंधू जा, पर रूह हिकु आहे। जीअं सूरज जो वजूद आहे, असीं ईअं ई आहियूं। केरु कंदो असांखे अलॻि? मौत ई अलॻि करे सघे थो। सोरठ मां हलां थी। सिंधू, सिंधू, मां वञोसि। मौलवी साहब, सुबुह जो ही तव्हां हितां हिजरत करे हलिया वेंदव। इहो साइण जो हुकुम आहे। जिते बि तव्हां घर ख़रीद कंदव उन जो ख़र्च मां ॾींदसि ऐं उहा मिल्कियत बि तव्हांजी रहंदी। ही त सज़ा आहे सच जी साण। सज़ा न, इहो मुंहिंजी भेण सिंधूअ जो सवण आहे। कुझु अरसे लाइ तव्हां हितां हिजरत करे हलिया वञो। मां तव्हांजे अॻियां हथ वधां थी। जी अवां जो हुकुम साण। मां सिर ॾेई सघां थी, पर सिंधूअ जे वचन खे नथी टोड़े सघां। ठीकु आहे साण, मां वञां थो। सुबुह जो मूंखां पैसा वठी पोइ वञिजो।
जो ख़बर ऑफिसर, काई उमेद, को आसरो? रेस्कुंदर खान, सब खां पहिरियां तव्हांखे मुबारकूं हुजनि। छाजू मुबारकूं अफ़ज़ल साहब? चइबो त का मोट मिली आहे। रेस जेका तव्हांजे बाग़ जे भर में 20 जिरेब ज़मीन आहे उहा तव्हांजी आहे न? हा हा, इहा मुंहिंजी ज़मीन आहे। हा रईस, उन ज़मीन में तेल जो ज़ख़ीरो मिलियो आहे। मथां रिसर्च करे रिपोर्ट मोकिली अथनि त इन ज़मीन में तेल जो ज़ख़ीरो आहे। ही त तव्हां असांजे मथां एहसान करे छॾिया ऑफिसर। हाणे मूंखे इहो ॿुधायो त मूंखे छा करिणो आहे? रईस, इन ज़मीन जा कागज़ ऐं फुटेज मथे मोकिलींदासीं ऐं पोइ जल्दी कमु शुरू थी वेंदो। रईस, तव्हां वॾा ख़ुशनसीब आहियो, अहिड़ो तेल किथे बि न आहे ऐं इन जो तव्हांखे एतिरो मुआवज़ो मिलंदो जो तव्हां कॾहिं ख़्वाब बि न ॾिठो हूंदो। महिरबानी ऑफिसर, जो इहा ख़बर असांखे मां ॾिनी। साईं, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, वरी मां पंहिंजी सॼी टीम सां गॾु ईंदुसि। ठीकु आहे ऑफिसर। पर बाबा साईं, इहा ज़मीन त सावेरे जी आहे। इहा 20 जिरेब त टोटल ज़मीन बची अथसि। इहा ज़मीन सावरे जी न, पर असांजी आहे। बाबा साईं, मूंखे मुश्किल थो लॻे त सावरो ज़मीन इहो तव्हांखे ॾींदो। इहो सावरो ज़मीन खिली बि ॾींदो त रोई बि ॾींदो। जानू जी रेस, सावरे खे नियापो कर त असां सां मिली वञे। हाज़ुर बाबा, मां हाणे ई वञी नियापो थो ॾियांसि। अदा साईं, हूअं ई सावरो इहा ज़मीन मुश्किल ॾे, बहितर जो हीअ ख़बर पवंदसि, पोइ त मुंहिंजे ख़्याल में नामुमकिन आहे। ज़ुबैर खान, ॿिया बि खोड़ तरीक़ा आहिनि सावरे खां ज़मीन वठण जा। ये अक्सर ॿुधो आहे त के ख्वाब सच साबित थींदा आहिनि। रात मूं ख्वाब में हिकु जंग जो मंज़र ॾिठो जंहिंमें 100 साल अॻु जंग विड़ी रहिया आहियूं। पोइ छा ॾिठो अथव? वाह ज़ुबैर खान वाह, तव्हांजो शरीफ़ माण्हुनि सां सलूक करणु। अदा वॾो मौजूदु आहे, इन करे न ज़बान में तोसां ॻाल्हायूं था। जेकॾहिं न हुजे हा त इहा ज़मीन हिन वक़्तु असांजे नाले हुजे हा त पोइ तव्हां इहो बि ॿुधो हूंदो, बनियूं ऐं वनियूं बेग़ैरत छॾींदा आहिनि। हयाती जूं केतिरियूं शामियूं गुज़री वियूं, केतिरा ई सिज लही विया, पर कंहिं धारे खे हिमत न थी जो हथियार खणी असांजी तरह मां गुज़र करे।